जी नाज़रीन, उन वक्त जो मौजूद आहियां बिल्कुल साकरो जी जेकी में वॾी जेकी जानवर जी अस्पताल आहे उन में उन वक्त मौजूद आहियां जीअं त काफ़ी ॾींहं खां जेको हिते बरसाति पई बरसाति जे दौरान बि हिते जेको हिन वक़्तु जेको आहे तव्हां ॾिसी सघो था। हिन वक़्तु जेको हिते जेको बरसाति जे करे हिन वक़्तु जेको हिन अंदरि जेको पाणी बि मौजूदु आहे, हिन वक़्तु जेको सफ़ाई बि हिते न आहे। ऐं उनखां अलावा कुझु ॾींहं खां मसलसल इहे ख़बरूं हलियूं पए त जेको साकरो जी जेको जानवर जी अस्पताल आहे उते कुझु माफ़ियानि जेको कब्ज़ो कयो आहे। ऐं उनखां अलावा हिते असां सां गॾु जेके कुझु माण्हू बि हिते मौजूदु आहिनि उन्हनि खां असां पुछा कंदासीं त वाक़ई हीअ जेकी अस्पताल आहे हिन में जेको माण्हू कब्ज़ो कयो आहे। इहो बि ॿुधण में आयो त हिते जेकी हिकु ग़रीब फैमिली आहे जेकी बरसाति जी पवण जे हवाले सां जेको उनजा घर ॿुॾी विया हुआ, उनजे हवाले सां उहो हिते जेको रहणु आई। असां उन फैमिली सां बि मिलंदासीं, उन सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं त हुनजो छा चवणु आहे। ऐं उनखां अलावा हिते जेके कुझु साकरे जा शहरी मौजूदु असां सां गॾु हिते मौजूदु आहिनि, उन्हनि खां बि असां पुछा कंदासीं त उन जो छा चवणु आहे। जी नाज़रीन, जीअं त हुन वक़्तु तव्हांखे मूं लाइव मंज़र बि असां ॾेखारिया जेको अस्पताल जानवर जी बि जिते सोशल मीडिया ते कुझु ॾींहंनि खां ख़बर हलियूं पए त जेको आहे इन अस्पताल जे पोईं पासे जेकी आहे हिकु जेकी बेवा औरत आहे जंहिं कब्ज़ो कयो आहे इन अस्पताल ते, जेको कब्ज़ो करे वेठी आहे ऐं उहा असां सां गॾु मौजूदु आहे। उनखां असां पुछा कंदासीं त जेको मुतासिर बि आहे जेको बरसाति पई उनजो घर ढही पियो, उनजे हवाले सां उहो कुझु ॾींहं जे लाइ हिते जेको रहणु लॻी त सोशल मीडिया ते ख़बरूं हलियूं त हिन कब्ज़ो कयो। असां सां गॾु उहा जेकी बेवा औरत मौजूदु आहे उनखां असां पुछा कंदासीं छा तव्हां कब्ज़ो कयो आहे या आजी तौर वेठा आहियो, छो त हुनखां पुछूं हुनजो छा चवणु आहे। कब्ज़ो कयो आहे? ना भाईजान, मूं कब्ज़ो कोन कयो। ते बरसाति में मुंहिंजो घर किरी चुको आहे। पंहिंजा मिड़ई बचा वठी अची लिखाई, दिवालियूं बि टुटी पयूं, इन लाइ करे त महसूसु करियां पंहिंजा बचा विहारियां। मूं कब्ज़ो ॿियो कुझु कोन कयो। सरकार सां मुंहिंजी इहा ई गुज़ारिश आहे, जॾहिं उहो चुनी बिल्कुलु आउं ख़ाली करे ॾींदीसि उनखे। पर इहा सरकार सां मेन मसइलो त हिन पासे सॼा कब्ज़ा ॿिया लॻा पिया आहिनि, उन खे केरु कोन थो चए। आउं बचड़े हाल बचा लिखाए अची वेठी आहियां त मूंखे हर को कब्ज़ा गुरू पियो चए। कब्ज़ा गुरू बि वॾा जेका मतिलबु कब्ज़ो कनि था उन लाइ को बि मतिलबु कब्ज़ा गुरू कोन थो चए। मूं बचा अची लिखा आहिनि त मूंखे हर को कब्ज़ा गुरू पियो चए। आख़िर मूंखे ग़रीब खे बचनि सां जीअण जो हक़ आहे या कोन्हे। आउं उन सरकार खे बिल्कुलु जॻह ख़ाली करे थी ॾियां। मूंखे अहिड़ी जॻह ॾियनि जे मुंहिंजा बचा महसूसु रही सघनि, मतिलबु उनखे का तकलीफ़ न थी सघे, न को ॿुॾी मरी सघे। तव्हां जेको पहिरीं घर उहो किरी वियो? उहो बरसाति में किरी चुको आहे, का चीज़ कोन थिए बची आहे। तव्हांजो मुतालबो इहो आहे त अगरि मूंखे ॿी के जॻह ते परे साकरो हुजे या आसपास में किथे बि महसूसु जॻह हूंदी बिल्कुलु आउं जॻह ख़ाली करे मुंहिंजो। हा बिल्कुलु, मुंहिंजो को बि मूं नको किराए जे इन मतिलबु कब्ज़े से अंदरि सां अची रही आहे। मुंहिंजो को बि मतिलबु को अहिड़ो मसइलो को कोन्हे। अॼु चवंदा मूंखे अॼु जे मतिलबु जॻह अहिड़ी शिफ्ट करे था ॾियनि, अॼु उनखे जॻह ख़ाली करे थी ॾियां। हाणे अॼु जो आहे त हीअ असांजी जेको बिल्डिंग आहे तमामु पुराणी बिल्डिंग आहे ऐं हीअ रोड खां तमामु हेठि आहे। बरसाति दौरान हिन में वॾो पाणी बीह रहंदो आहे ऐं असीं ॿार पंहिंजो छापरो अॾे पंहिंजो कमु कंदा आहियूं। ऐं बरसाति दौरान हिन वक़्तु को माण्हू अची बरसाति दौरान अची असांखां पनाह वरिती आहे जॻह में अस्पताल में, ऐं हाणे उहो कब्ज़ो करे वेही रहिया आहिनि। असां पंहिंजे डिप्टी डायरेक्टर खे बि इतला कयो आहे, AC साहब खे बि रिपोर्ट कई आहे, मुख्तियाकार साहब खे बि रिपोर्ट कयो आहे, साकरो थाणो SHO खे बि रिपोर्ट ॾिनी आहे ऐं हुन दौरान को बि एक्शन खयो न वियो आहे। ऐं असांखे महिरबानी करे DC साहब इहो एक्शन खणे त असांखे पंहिंजी बिल्डिंग ख़ाली कराए ॾिनी वेंदी। जेकी बिल्डिंग जी तव्हांजी ज़बून हालत आहे उन जे हवाले सां तव्हां छा चवंदा? बिल्डिंग सॼी ख़तमु लॻी पई आहे। जी हा, असीं उन हवाले सां बि चऊं था त असांजा बाला ऑफिसर आहिनि, असीं उन्हनि खे बि अर्ज़ु करियूं था त सर असांखे हीअ ज़बून थी वई आहे बिल्डिंग ऐं इन जी छित बि ॾाढी कमज़ोर आहे। महिरबानी करे खुदारा करे असांखे हीअ बिल्डिंग नयो बनायो ॾिनी वञे या त इन जी मरामत कराए ॾिनी वञे। जी नाज़रीन, जीअं त जेको असां जेकी बेवा औरत बि नाइदा नाले जेकी वारियो ज़ात जी आहे उनखां बि असां पुछा कईसीं, उनजो बि इहो चवणो हो। उनखां अलावा हुते जेके जेके माण्हू असां सां गॾु मौजूदु हुआ, शहरी मौजूदु हुआ, उन्हनि खां बि इहे पुछा कईसीं। उन औरत जो इहो चवणु आहे त आऊं बरसाति जे करे जेको सो कुझु ॾींहं जेको पंहिंजी बेवा औरत आहियां ऐं मुंहिंजो जेको को बि सहारो कोन हो, उनजे करे मुंहिंजा जेको घर जेको बरसाति जे सबबु किरी वेहण जे करे जेको आऊं हुते कुझु ॾींहं अची रहियल हुअसि। उनजे करे जेको कॾहिं बि जेको अलाह न करे जेको केॾी महिल मूंखे हे अगरि उथाइण जी कोशिशि कंदा त आऊं तव्हां खां हली वेंदुसि। अगरि मूंखे गवर्नमेंट खां इहो बि मुतालबो कयो त अगरि मूंखे कंहिं रिहाइश मूंखे किथे मिली वञे ताकी आऊं हीअ पंहिंजो जॻह ख़ाली करे हली वेंदुसि। कैमरामैन सां गॾु मलक मंज़ूर, सोच TV ठटो। सब्सक्राइब कयो असांजे पंहिंजे चैनल सोच TV खे ऐं बेल आइकन खे दबाइण कॾहिं बि न विसारींदा।
सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.